बुखेरा शरीफ में बलदियाती इलेक्शन जूं तैयारियूं ज़ोरो शोर सां जारी आहिनि। जॾहिं त आज़ाद राजून इतिहाद डिमान में बुखेरा शरीफ वेझो जमील खानज़ादा कॉलोनी में सोलंकी बिरादरी पारां प्रोग्राम मुनक़िद कयो वियो। ख़बर मूजिब बुखेरा शरीफ में बलदियाती इलेक्शन वेझो ईंदे ई तैयारियूं उरूज ते पहुची वयूं। इन सिलसिले में बुखेरा शरीफ वेझो ॻोठ जमील खानज़ादा में पोढ़ो सोलंकी गुलाम मोहम्मद सोलंकी गुलाम हुसैन सोलंकी पारां शानदार प्रोग्राम मुनक़िद कयो वियो, जंहिंमें आज़ाद राजून इतिहाद जे सरवाण हाजी ख़ैर मोहम्मद खोखर, ज़िले काउंसिल उम्मीदवार आफ़ताब अहमद खोखर, ज़ुल्करनैन खोखर, अरशद अहमद खोखर, मुजतबा खोखर, हनीफ सिद्दीकी चेयरमैन, कारी अली मोहम्मद बुकेरो वार्ड नंबर 2 जो काउंसिलर, झंडू सोलंकी, नबी बख्श खोखर तकरीब के खिताब कंदे चयो त 15 जनवरी ते असांखे पंहिंजो वोट ॾेई कामयाब कंदा। त जीअं पहिरें बि मुख़्तलिफ़ ॻोठनि में स्कीमूं ॾिनियूं हुयूं ऐं हींअर बि असांजे पैनल खे कामयाब कंदव त ॿीहर अवाम जी ख़िदमत कई आहे ऐं कंदा रहंदासीं ऐं आयल महिमाननि खे अजरक जा तोहफ़ा पिण पेश कया विया। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची